अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में मां आहियां आमिर खान। अॼु असां पढ़ंदासीं क्लास 6 जे चैप्टर नंबर 2 जो टॉपिक रिप्रेजेंट सम ऑफ 2 आर मोर। ॿ या ॿिनि खां वधीक। सम माना जोड़ करणु, ॿधी एडिशन। गिवन होल नंबर्स ऑन नंबर लाइन। हाणे छा थो चए बाबा, होल नंबर्स जो जोड़ ॿुधायो, ज़ाहिर कयो। रिप्रेजेंट मीन्स ज़ाहिर कयो, पर नंबर लाइन ते ज़ाहिर कयो। हीअं त असां डायरेक्ट ॿुधाए छॾींदा 6 + 2 आंसर छा ईंदो, पर इहो नंबर लाइन ते छो करिणो आहे, ज़ाहिर करिणो आहे उन ते। जेकॾहिं नंबर लाइन ते ज़ाहिर नथा कयूं त माना असांजो क्वेश्चन ग़लति थी वेंदो। अचूं था, सभ खां पहिरियां असां छा कंदासीं, नंबर लाइन ठाहींदासीं। बाबा नंबर लाइन ठाहीसीं, हिन में नंबर लिखंदासीं 0 1 2 3 4 5 6 7 8 9। हाणे छा करिणो आहे, हाणे एड करिणो आहे। अॻ में छा थो चवे बाबा 6। हाणे काउंटिंग, असां काउंटिंग 0 खां शुरू कंदासीं। 6 बाबा, हाणे 0 खां हमेशह स्टार्ट एडिशन में किथां करिणो आहे, 0 खां। तव्हां सम्झंदो हाणे हिते तव्हां बीठा आहियो। हाणे चए थो 6 स्टेप अॻिते वञो। घणा स्टेप? 6। असां 6 स्टेप अॻिते वेंदासीं बाबा। 1 2 3 4 5 6। 6 स्टेप अॻिते आयासीं। हाणे चवे थो +2। वरी चए थो 2 स्टेप ॿिया बि अॻिते वञो। हाणे 2 स्टेप ॿिया बि अॻिते वेंदासीं। 1 2। हाणे जंहिं जॻह ते असां बीठा आहियूं इहो असांजो जवाबु आहे। ॾिसंदासीं नंबर लाइन में असां कहिड़ी जॻह ते बीठा आहियूं, 8 ते। त असां चवंदासीं बाबा 6 + 2 = 8। ऐं हे नंबर लाइन ते असां प्रेज़ेंट करे छॾियोसीं। तव्हां हिकिड़ो हीअं हेठां एरो बणी छॾींदव बाबा। 6 + 2 असां वटि छा थी वियो, 8 थी वियो। क्लियर आहे। हाणे अचूं था, जेकॾहिं 3 नंबर हुजनि त पोइ कीअं एड कयूं। सभ खां पहिरियां सेम नंबर लाइन ठाहींदो। 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। तव्हां नंबर लाइन केतिरी बि वॾी या नंढी ठाहे सघो था। हाँ, एतिरी नंबर लाइन ठाहिणी आहे जो तव्हांजो आंसर उन में ई मौजूदु हुजे। जे नाहे त तव्हां नंबर लाइन खे इंक्रीज़ करे छॾींदव, वधाए छॾींदव। हाणे स्टार्ट कयूं था बाबा। 0 ते बीठा आहियूं। हाणे चवे थो अॻ में 1, हिकिड़ो स्टेप वञो, हिकिड़ो स्टेप आयासीं। वरी चवे थो मज़ीद 3 स्टेप वञो। असां काउंट कंदासीं बाबा। 1 2 3 बाबा 3 स्टेप बि आयासीं। चए थो +5, वरी अञा 5 स्टेप अॻिते वञो। 1 2 3 4 5। हाणे जिथे आयासीं हुनखे सर्किल करे छॾियऊं। इहो असांजो जवाबु आहे। इहो छा आहे, नंबर कहिड़ो आहे, 9। मतिलबु 1 + 3 + 5 = 9 जे बराबरि आहे। हीउ केतिरो आसान ऐं इंट्रेस्टिंग बि आहे। उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। अस्सलाम वालेकुम।